सांगड़ में मकानी चूंडनि लाइ पोलिंग स्टेशन जूं लिस्टूं न मिलण ऐं मुबैना तौर जानिबदार अमलो मुक़रर थियण ख़िलाफ़ फंक्शन लीग जे एहतजाजी रैली ऐं डीआरओ ऑफिस आॾो 5 कलाकनि ताईं धरणो। डीआरओ पारां शिकायतुनि जे अदाले वारनि ख़ातिरियुनि बाबति धरणो ख़त्म कयो वियो। जानिबदार अमलो मुक़रर करण ख़िलाफ़ फंक्शन लीग पारां सांगड़ में डीआरओ ऑफिस आॾो धरणो खंयो वियो। डीआरओ धरणे वारे हंधि पहुची फंक्शन लीग अॻवाननि खे मुतालबा पूरा करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। मकानी चूंडनि में धांधलियुनि जे ख़दशे सबबि फंक्शन लीग जे सवे कारकुननि अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हाजी खुदाबख्श राजड़, एमएनए पीरबख्श जुड़ेंजो, एमपीए वरियाम ख़ासकेनी, एमपीए नंद कुमार गोकलाणी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में डीआरओ ऑफिस आॾो धरणो हुयो। उन मौक़े ते हाजी खुदाबख्श राजड़ ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मकानी चूंडनि जे ॿिए मरहले लाइ धांधली जो मनसूबो जोड़ींदे जानिबदार अमलो मुक़रर कयो वियो आहे। उन्हनि चयो त सांगड़ ज़िले में केतिरी पोलिंग स्टेशन तब्दील कयूं वियूं आहिनि, जंहिं जूं फ़हिरिस्तूं बि खेनि फ़राहम नाहिनि कयूं वियूं। अॻवाननि मुतालबो कयो त मकानी चूंडनि जे ॿिए मरहले लाइ जानिबदार अमलो मुक़रर करे पोलिंग फ़हिरिस्तूं जारी कयूं वञनि, ॿी सूरत में चूंडनि ताईं धरणो जारी रखियो वेंदो। फंक्शन लीग जे एहतजाज बाद डीआरओ धरणे वारे हंधि पहुची अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं ऐं संदनि मुतालबा मञण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। सांगड़ में अणॼातल